ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करो। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाप खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे मन में कोई भी ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधायो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे जो मां तव्हांखे शिक्षायूं ॾियां थो उनखे धारण करे गुणवान ठहो। गुणवान अर्थात फूल मुआफ़िक ठहो। परमात्मा जी शिक्षाउनि खे धारण कंदासीं त असां धारणा मूर्त थींदासीं। त असां मां जेकी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿियनि खे बि सिखण लाइ मिलंदियूं न। फूल छा कंदो आहे? खुशबू फैलाईंदो आहे। फूलनि खे ॾिसी करे माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। त जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदासीं, उनजी शिक्षाउनि खे धारण करे हलंदासीं त ॿियनि खे बि असांजे द्वारा फ़ाइदो थींदो। त असां बि छा थी वियासीं? फूल थी वियासीं। बाबा चए थो मां तव्हांखे हाणे ज्ञान जी रोशनी थो ॾियां। निराकार परमात्मा असांखे ब्रह्मा तन में अची करे ज्ञान थो ॾे। न ज्ञान सां असांजे जीवन में रोशनी ईंदी आहे। रोशनी अर्थात सम्झ ईंदी आहे कि कीअं असां पंहिंजे जीवन में जेका दुख परेशानियूं आहिनि उन्हनि सां मुक्त थी सघूं। हिन समय मनुष्य आत्माउनि जे जीवन में अंधियारो आहे, अज्ञान अंधियारो आहे न। त उन्हनि खे सम्झ में ई नथो अचे कि जीवन में कोई बि कहिड़ी बि परिस्थिति कॾहिं बि अची थी वञे त उन परिस्थिति सां पार कीअं थिए। तो सम्झ न आहे न, मतलब अज्ञान जो अंधेरो आहे हिन इन करे परमात्मा असांखे ज्ञान जो सोजरो ॾियणु आहे। ज्ञान ॾेई करे आत्माउनि खे सम्झ ॾेई करे गुण शक्तियूं आत्माउनि में भरे करे आत्माउनि खे एतिरो लाइक़ थो ठाहे कि आत्माऊं पंहिंजे जीवन में जेकी परिस्थिति दुख परेशानी अचे थी उनसां सहज पार थी सघनि। ॾिसो अंधियारे में माण्हू कहिड़े बि रास्ते में वेंदो आहे त अंधियारे में सहज न वञी सघंदो आहे न। हेॾे होॾे ठोकरियूं खाईंदो या हेॾे होॾे पकड़ंदो, सहारो वठंदो। पोइ हिन समय मनुष्य आत्मा अज्ञान अंधेरे में आहे न, त कॾहिं कंहिंजो सहारो थी वठे, कॾहिं कंहिंजो सहारो थी वठे, कॾहिं हल्दे हल्दे किरी थी पए, मतलब जीवन में हार जी थी वञे। कॾहिं छा थो थिए, कॾहिं छा थो थिए। हथ पकड़ण मतलब कॾहिं कंहिं गुरू वटि, कॾहिं कंहिं गुरुद्वारे, कॾहिं कंहिं मंदिर, कॾहिं कहिड़ो सत्संग, कॾहिं काॾे। त इहो मनुष्य आत्मा है अलॻि अलॻि सत्संग भजन कीर्तन धर्मनि जा हथ थो पकड़े कि कीअं न कीअं करे असां हिन परिस्थिति सां पार थी। ये थींदो आहे न अंधियारे में माण्हू वेंदो आहे सहारो वठी वेंदो आहे ताकि बस असां रास्तो पार करियो। त जॾहिं दुख ईंदो आहे न त माण्हू खे कोई कुझु बि चईंदो न, हेॾे वञो, हीअं करो हूअं करो, त पोइ उहा हलंदो वेंदो कि काथे कीअं न कीअं करे मां पार थी वञा। त बाबा चए थो हिकु बार अगरि असांखे ज्ञान सम्झ में अची वियो न, भई हीअ परिस्थिति आई छो आहे, हिन सां निकिरंदा कीअं। आत्मा में जॾहिं स्वयं में शक्ति ईंदी आहे त हुनजो हेॾे होॾे भटकण बंदि थी वेंदो। जॾहिं आत्मा खे ख़ुदि जी ऐं पंहिंजे बाप जी पहचान थींदी ऐं बाप खे यादि करे आत्मा शक्तिशाली ठहींदी, आत्मा गुणवान ठहींदी, आत्मा समझदार ठहींदी, त हुनखे अॻियां 21 जन्मनि जे लाइ कंहिंजो बि हथ पकड़ण जी दरकार न आहे। हुनजे जीवन में कॾहिं कोई अहिड़ी परिस्थिति ईंदी न, कॾहिं कोई अहिड़ी ॻाल्हि ईंदी न जंहिंजे कारण उहो दुखी परेशान थी। छोकी आत्मा समझदार थी वेंदी न। सत्य त्रेता 2 युग ताईं ऐं हाणे असां हिन ज्ञान खे सम्झी करे हलंदासीं त हाणे जो जेको असांजो बाक़ी जो जीवन आहे त 21 जन्म असांजा। हाणे इहो 1 जनम, ॿियो 8 जनम सतयुग, 12 जन्म त्रेता युग। 21 जन्मनि ताईं असांखे कंहिंजी बि मदद जी दरकार न हूंदी, भॻवान जी बि दरकार न हूंदी।
भगवान हाणे असांखे एतिरो समझदार थो ठाहे, एतिरी रोशनी, ज्ञान जी रोशनी असांजी आत्मा में थो भरे। त बाबा चए थो हिन ज्ञान जी रोशनी मिलण सां तव्हां जीवन में सदा हर्षित रहंदा, कॾहिं बि दुखी परेशान न थींदो। हर्षित कॾहिं रहंदो, परिस्थिति त अचे लेकिन माण्हू सहज पार करे सघे त हुनखे उहा हर्षित रहंदो। त बाप चए थो कि हाणे मां तव्हांखे ज्ञान जी रोशनी ॾियण आयो आहियां। हिन ज्ञान खे ॿुधी करे सम्झी करे हलंदो त जीवन में सदा छा रहंदो, हर्षित। हर्षित रहण तो सभिनि खे सुठो लॻंदो आहे, ख़ुशि रहण तो सभिनि खे सुठो लॻंदो आहे, लेकिन कॾहिं कॾहिं ॻाल्हि अहिड़ी ईंदी आहे कि ख़ुशी गायब थी वेंदी। चईंदा आहियूं अहिड़ी ॻाल्हि आई कि मुंहिंजी ख़ुशी हली वई, ख़ुशी गायब थी वई, त ॻाल्हि वॾी थी वई। लेकिन अगरि असां परमात्मा जी चए ते हलंदासीं, हुन जीअं उहो सम्झ ॾे थो हुन ज्ञान जी रीति सां हलंदासीं त असांजी ख़ुशी कॾहिं गायब न थी। केॾी वॾी ॻाल्हि न, चईंदा न ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे, ख़ुशी जहिड़ो खज़ानो न आहे। त जीवन में माण्हू शरीर खे तंदुरुस्त रखण लाइ खुराक खाईंदो आहे न, ताज़ी ताक़त वारी चीजूं खाईंदो आहे। बाबा चए थो रोज मुंहिंजे ज्ञान खे ॿुधी करे या कोई बि ख़ुशी जी ॻाल्हि सोचो था, ये ख़ुशी जी ॻाल्हि सोचंदव न त तव्हांजे लाइ खुराक थी वेंदी, तव्हां तंदुरुस्त रहंदव। ऐं ख़ुशी जहिड़ो खज़ानो न आहे। माण्हुनि वटि पैसो आहे लेकिन ख़ुशी न आहे, लेकिन जंहिं वटि ज्ञान आहे, जंहिं वटि सम्झ आहे जीवन खे जीअण जी, हर परिस्थिति खे पार करण जी, ऐं जेको आत्मा सदा ख़ुशि रहंदो न, उनजे लाइ ये स्थूल धन संपत्ति कुझु बि न। उन वटि रोज साधारण भोजन, साधारण हलंदो बि न, लेकिन उहो उन वटि सभिनि खां वॾो खज़ानो आहे, कहिड़ो, ख़ुशी। त ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे, ख़ुशी जहिड़ो खज़ानो न आहे। त बाबा चवंदा ॾिसो ख़ुशि रहंदा त सदा तंदुरुस्त बि रहंदा। इन करे असांखे जीवन में सदा छा ॻाल्हि त ईंदी आहे हली वेंदी आहे, परिस्थिति ईंदी आहे हली वेंदी आहे। त असांजी कम से कम असां जंहिं ॻाल्हि जे लाइ जीवन में जेकी प्राप्ति थी आहे, जंहिंजे कारण असां ख़ुशि रहंदा आहियूं, जेके प्राप्त करण लाइ असां एॾो महिनत कई, एॾी सिक सां असांखे मिली, ख़ुशी थी, लेकिन कोई भी ॻाल्हि अचे न त उहो जेके बि तव्हांजे जीवन में जंहिंजे कारण बि तव्हांखे ख़ुशी थींदी आहे न, उन्हनि चीजनि खे, उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾो न। छो जे दुख परेशानी जी ॻाल्हि त हली वेंदी। ॾिसो ख़ुशी जेतिरी असां बांटंदा आहियूं न, ओतिरी वधंदी बि आहे। सम्झो तव्हां ॻाल्हि खे भुलिजी करे ख़ुशि रहिया त कोई बि ॻाल्हि ईंदी आहे त असां ते बि असर कंदी आहे, त ॿियनि ते बि, घर वारनि ते बि असर कंदी आहे। लेकिन असां हुन ॻाल्हि खे भुलिजी करे असां कीअं कोई ख़ुशी जी ॻाल्हि सोचे करे ख़ुशि रहियासीं, त ॾिसो असांखे ख़ुशि ॾिसी ॿिया ख़ुशि थींदा, त असां बांटंदासीं न त ॿियो असांजी ख़ुशी वधंदी वेंदी। ख़ुशी अहिड़ी चीज आहे जेके बांटण सां वधजे थी, ऐं ॿी कोई चीज असां बांटूं त असां वटि घटि थी वेंदी आहे न। लेकिन अॼु अगरि तव्हांखे कोई ख़ुशी जी ॻाल्हि पतो थी लॻे, तव्हां ॿिए खे ॿुधायो था त असांजी ख़ुशी जो लेवल वधिजी वेंदो। इन करे सदा ख़ुशि रहणो आहे, ख़ुशी न गवाइणी आहे। ख़ुशि रहण सां सभु कुझु कम ठीक बि थी वेंदो। ऐं जेतिरो असां ॻाल्हि खे सोचंदासीं त जीअं असां हुनखे चांहि पाणी था पियारूं मन में सोचे करे। त बाबा चए थो कि हाणे ज्ञान जो सुठी सुठी ॻाल्हियुनि जो मनन करे हर्षित मुख रहणो खपे। जीवन में असांखे थोरो गंभीर बि रहणो, लेकिन कॾहिं कॾहिं माण्हू अहिड़ो गंभीर थी वेंदा आहिनि कि ख़ुशी भुलिजी वेंदा आहिनि। ख़ुशि गंभीर मतिलबु ॻाल्हियुनि खे असांखे सोचे सम्झी करे जीवन में हलणो आहे। थोड़ी वॾी बुद्धि, विशाल बुद्धि, खुली बुद्धि, वॾी बुद्धि, सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी बुद्धि सां सभु कुझु सोचे करे हलणो बि आहे, लेकिन हर्षित मुख बि रहणो। ॾिसो देवी देवताउनि जो चहिरो ॾिसो हर्षित बि रहंदो न, भले हा हू न आहे, सिंसियरिटी बि ॾेखारण में ॾींदी आहे, हर्षित बि मुख हूंदो आहे।
त बाबा चए थो कि हाणे सदा हर्षित मुक्त गंभीर ऐं विशाल बुद्धि वारा बुद्धि असांजी वॾी हुजणी खपे, दूरांदेशी, सुठी सुठी ॻाल्हियूं सोचण वारी, निर्णय करण वारी। नंढी बुद्धि न हुजणी खपे, मां ऐं मुंहिंजो न, सभिनि जो भलो। त जॾहिं सभिनि जो भलो सोचदा आहियूं न त असांजे सोचण सां ॿियनि जो भलो थींदो आहे, त उन्हनि जी दुआयूं बि मिलंदियूं आहिनि ऐं उहे दुआयूं मिलंदियूं त असांजे जीवन में ॿियो सुठो सुठो थींदो आहे। बाबा चए थो सदा मुंहिंजे खे तुंहिंजो कंदा अर्थात मुंहिंजो 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 घर, मुंहिंजो शरीर, मुंहिंजो घर, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा संबंधी, मुंहिंजी संपत्ति न। छो जो तव्हां में एतिरी ताक़त ई न आहे कि तव्हां पंहिंजे शरीर खे बि हलाए सघो, तव्हां में एतिरी ताक़त ई न आहे कि तव्हां पंहिंजे गृहस्थी खे हलाए सघो, तव्हां धंधो करे सघो। ॾिसो तॾहिं त माण्हू सुबुह शाम, सुबुह जो रोज भॻवान खे यादि करे वेंदा, धंधो बि कंदा था, घर जी बि गृहस्थी हलाईंदा त सुबुह जो भॻवान खे यादि कंदा। छो यादि कंदा आहिनि इहो पतो न आहे, लेकिन नियम ठाहे रखियो अथनि, लेकिन छो यादि कयूं त उहो पतो न आहे। छो जो उहो भॻवान ई असांखे शक्ति ॾेई सघंदो आहे कि असां अॼु सुठो कमाए सघूं, सुठो धंधो करे सघूं। उहो भॻवान ई असांखे आत्मा की शक्ति भरंदो आहे ताकि असां गृहस्थी सुठी रीति हलाए सघूं। लेकिन असां हुन सम्झ सां हुनखे यादि ई नथा करूं ऐं भॻवान केरु आहे हुनजे बारे में बि न पतो। बसि नेमी नाच जीअं भॻवान खे माण्हू यादि करे थो, लेकिन मां रोज सुबुह जो भॻवान खे छो थी यादि करां, छो थो यादि करां, उहो पतो न आहे। छोकी आत्माउनि में बि शक्ति न आहे, शरीर में बि शक्ति न आहे। त हिन करे रोज सुबुह जो भॻवान खे यादि करण जो मतिलबु, भॻवान केरु हूंदो आहे, आत्मा जो बाप परमात्मा। जॾहिं असां रोज पंहिंजे खे आत्मा सम्झी करे रोज सुबुह जो परमात्मा खे यादि कंदासीं त परमात्मा असांजी आत्मा में शक्ति भरंदो। पोइ तव्हां अगरि तव्हांखे गृहस्थी हलाइणी आहे त तव्हांजी शक्तिशाली आत्मा सुठी रीति गृहस्थी हलाए सघंदी शरीर द्वारा। अगरि तव्हांजी आत्मा खे धंधो करणो आहे, कमाई करणी आहे, पैसो कमाइणो आहे त तव्हांजी आत्मा में शक्ति परमात्मा भरंदो ताकि तव्हां सुठी रीति धंधो करे सघो। त इहे असांखे सम्झणो आहे भई रोज सुबुह जो असांखे भॻवान खे छो यादि करणो, छो जो उहो असांजी आत्मा जो पीउ आहे। जीअं रोज रोटी खाइण ज़रूरी हूंदी आहे न, माण्हू खे केतिरी चिंता हूंदी आहे कि मां अॼु रोटी न खाधी आहे, मुंहिंजो शरीर कीअं हलंदो, मूंखे हेॾो कमु करणो आहे, रोटी त खाइणी आहे न। माण्हू रोटी जे लाइ सभु कुझु करे थो, लेकिन शरीर खे त रोटी ॾिना, लेकिन शरीर जे अंदर रहण वारी जेकी आत्मा आहे हुनखे छा रोटी ॾिनो, ॿिन्हिनि खे रोटी ॾियणी खपे। त आत्मा जो भोजन छा आहे, शुद्ध विचार, सुठो विचार। जेतिरो तव्हां रोज सुबुह जो उथी करे पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा न, सुठो विचार मन में रखी करे ॾींहं जी शुरूआत कंदी, उहो तव्हांजी आत्मा जे लाइ भोजन अथव। जेका बि तव्हां पाठ पढ़ो था, कीर्तन भजन कीर्तन गीतायूं ग्रंथ शास्त्र पढ़ो था न, या बाबा जी मुरली था ॿुधो, उन्हनि मां न रोज हिकु पॉइंट, सुठो पॉइंट पंहिंजे जीवन में धारण करे हलो। ऐं कोई बि पॉइंट तव्हांखे सुठो लॻे, भले तव्हां चईंदा असां वचन ॿुधंदा आहियूं, भले वचन जो बि अर्थ सम्झ, उनजे अर्थ खे सम्झी करे अॼु मूंखे सॼो ॾींहुं हिन हिसाब सां हलणो, त ॾिसो तव्हांजो ॾींहुं केॾो सुठो थो लॻे। बाबा जी मुरली था ॿुधो त रोज जीअं हाणे ॿुधो त जेको पॉइंट सुठो थो लॻे, कल्ह सुबुह खां मूंखे उहो कमु करणो आहे, अगरि थी सघे त हाणे खां ई करणो। मन में ॾिसां इहो मन आत्मा जो भोजन आहे न, ॾिसो मन में अगरि सुबुह खां ई उल्टो सुल्टो सोचियो था त बस शरीर खे रोटी था ॾियो, लेकिन आत्मा खे त तव्हां बुरी रोटी था ॾियो न, बुरा विचार रूपी रोटी था ॾियो, त आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी वञे। अगरि असां शरीर खे सुबुह जो उथते ई तरियल चीज़ियूं ऐं जेको बि हानिकारक हूंदो आहे, जेके बि चीज़ूं अॼुकल्ह हानिकारक हूंदियूं आहिनि न शरीर जे लाइ,
उहो अगरि असां सुबुह सुबुह जो ॾियूं हुनखे ऐं सॼो ॾींहुं उहे ई चीजूं खाईंदा रहूं त शरीर त ठीकु न रहंदो न, कमज़ोर थी वेंदो न, बीमारियूं थी वेंदियूं न। त उहे ई आत्मा जो भोजन शुद्ध विचार, सुठा वीचार। अगरि सुबुह खां ई उल्टो सुठो सोचूं, बुरी बुरी ॻाल्हियूं सोचूं त तव्हां शरीर खे त केतिरी बि सुठी रोटी ॾियो, लेकिन आत्मा त कमज़ोर आहे न। तव्हां शरीर देहदारी संबंधित सां मिलो, उन्हनि सां ॻाल्हायो, लेकिन तव्हां आत्मा जे बाबति परमात्मा से आत्मा खे मिलायो ई नथा। सॼो ॾींहुं देह में ऐं देह जे संबंधनि में वञो था, ऐं उहो बि 1 मिंट। अगरि तव्हां रोज़ 1 मिंट बि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे पंहिंजी परमात्मा सां मिलन मनाईंदव न, हुनखे यादि कंदव, ॿियो कुझु न, गुड मॉर्निंग ई करो, नमस्ते ई करो, उनखे यादि करे ॾींहं जी शुरूआत करो। भले सॼो ॾींहुं न करो, लेकिन सुबुह सुबुह जो बि कंदव न, ऐं राति जो सुम्हण खां पहिरियों 1 मिंट, त बि तव्हांजी आत्मा में बाबा जी शक्ति ईंदी आहे। बाबा चए थो कोई मूंखे 1 सेकेंड बि, 1 सेकेंड सोचो परमात्मा में केतिरी शक्ति आहे। 1 सेकेंड बि सभु कुझु भुलिजी करे पंहिंजे खे आत्मा सम्झी असां परमात्मा खे यादि कयो न, 1 सेकेंड, त बि असांजी आत्मा में ॾाढी शक्ति भरिजी वेंदी। ॾिसो, असां सोचूं था असांजी आत्मा में शक्ति न आहे, मतिलब असां रोज़ 1 सेकेंड बि भॻवान खे सच्चे मन सां यादि नथा करो, हुनजे यथार्थ नाम रूप सां पहचान सां हुनखे यादि नथा करो, तॾहिं त असांजी आत्मा दिन प्रतिदिन कमज़ोर थी वई आहे। तो शरीर खे भले ई तंदुरुस्त हुजे, लेकिन आत्मा कंहिंजी शक्ति ईंदी आहे न, त उहो शरीर खे बि ठीक रीति सां हलाए न सघे। त ॿिन्हिनि खे ज़रूरी आहे, शरीर जो बि ध्यानु, आत्मा जो बि ध्यानु। जेके पंहिंजे शरीर जी सम्झ न हुजे न, मतलब कोई सोचे कि हा, लेकिन शरीर खे छा खाराइणो पीआरणो, शरीर खे कीअं हलाइणो आहे, त उनखे बि समझदार न थींदसि। ॾिसो, कई बार वॾा वॾा माण्हू थोड़ी सी भी बीमारी या कुछ थी वेंदो न, त हलचल में अची वेंदो, दुखी परेशान थी वेंदा आहिनि कि हाय मूंखे ईअं थी वियो, टेंशन, थोड़ो भी धंधे में घाटो पइजी वियो या कुछ भी थी वियो, त माण्हू अॼुकल्ह पंहिंजो शरीर छॾण में भी शरीर खे छॾण में भी देरी नथो करे। भले वैसे सभिनि जे अॻियां समझदार, सभिनि जी मदद करण वारो, लेकिन खुद जे मथां अगर कोई परिस्थिति ॻाल्हि अचे थी, कोई बीमारी अचे थी, त हुनखे असां पार नथा करे सघूं, त असांखे खुद जो दुख दूर करण जी सम्झ त न आहे। असांखे सभु प्रकार जी सम्झ खपे, तॾहिं बाबा चए थो, तॾहिं तव्हां समझदार थींदा। त बाबा असांखे इहो ई ज्ञान ॾियण आहे। बाबा चए थो, जंहिं ॾींहुं असां आत्मा आहियूं, खुद जे मन खे शांत करे सघंदा आहियूं, खुद जे मन खे सुठा वीचार मन में रखी सघंदा आहियूं, खुद जी बुद्धि असांजी सुठी थी वञे, संस्कार सुठा थी वञनि, असांजी हर कर्मेंद्रियूं ठीक रीति कर्म करनि, तंदुरुस्त रहनि, उन ॾींहुं सम्झो तव्हां समझदार थी वियो। ॿियनि खे हलाइण समझदारी न आहे, खुद जे मन बुद्धि संस्कार ऐं हर कर्मेंद्री खे ठीक रीति हलाइण, हुनखे चइबो समझदार। त बाबा हाणे असांखे स्व ते राज्य करणु सिखाए थो। आत्मा खुद जे मन बुद्धि संस्कार ऐं पंहिंजी कर्मेंद्रियनि ते कीअं राज्य करे सघे, कीअं हुनखे ठीक रीति हलाए सघे, हुनजे लाइ परमात्मा असांखे ज्ञान ॾियणु आहे, हुनजे लाइ परमात्मा असांखे शक्ति ॾियणु आहे। त बाबा हाणे असांखे छोकी देवताउनि में, मनुष्य ऐं देवताउनि में इहो ई त फ़र्क़ु आहे। देवताउनि जी आत्मा शरीर ॿई शुद्ध पवित्र तंदुरुस्त हुया, ऐं हाणे हिन समय मनुष्य आत्मा भी विकारी, शरीर भी कमज़ोर, जीवन भी दुख शांति वारो, दैवी गुण भी न आहे। हाणे बाबा असांखे देवता ठाहिण लाइ ये सम्झ ॾियण आहे। बाबा चए थो, हाणे आसुरी गुणनि जो त्याग करो, दैवी गुणनि जी धारणा करो। दुनिया में माण्हू बस चवनि था त सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संत पापी आहिनि, लेकिन कॾहिं माण्हू सम्झे थो असां हुननि जी तारीफ़ था करूं, उहे एॾा सुठा आहिनि,
त असां बि त ठहूं न। चईंदा न असां कीअं ठही सघंदा आहियूं, असां त हेॾा नीच पापी आहियूं। छो नीच पापी आहियूं? सम्झो छो आहियूं? असां ख़ुदि जी गिलानी छो करूं? अगर तव्हांखे कोई ईअं चए कि तव्हां त पागल आहियो, चरिया आहियो, तव्हांखे त सम्झ न आहे, त केॾो बुरो लॻंदो आहे न। उते त देवी देवताउनि जे अॻे ख़ुदि खे नीच पापी चऊं था, मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे ईअं चऊं था, हुन समय तव्हांखे बुरो लॻणो खपे न कि मां नीच पापी आहियां। छो? त अहिड़ो मां कर्म कराई न जंहिंसां मां नीच पापी ख़ुदि खे चवां न। त उन समय असांखे बुरो लॻणो खपे। असां छो चऊं असां नीच पापी? असां बि दैवी गुण धारण कंदासीं। इन देवी देवताउनि खे परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदर सर्व गुण सर्व शक्ति भरे देवता पद प्राप्त कयो। अॼु कोई बि माण्हू प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट ठहे थो त महिनत सां ई ठहींदो न। त सतयुग में लक्ष्मी नारायण खे राजगद्दी मिलंदी कीअं? उन्हनि छा महिनत कई? जीअं उहो परमात्मा जे ॿार आहियूं, असां बि परमात्मा जे ॿार आहियूं, त परमात्मा असांखे छो न लक्ष्मी नारायण जी गद्दी ते विहारे? हुननि खे छो विहारे? तो जरूर उन्हनि कुछ त महिनत कई हूंदी न, कुछ त परमात्मा जे चए ते हलिया हूंदा, तॾहिं त उन्हनि खे एॾी उच्च गद्दी मिली। कलयुग में माण्हुनि खे खाइण लाइ न आहे। हाणे कलयुग अंत में सोचो, अॼु जे ॾींहुं दुनिया में ग़रीबी आहे, कोई राजा रानी आहे न, माण्हुनि खे सोनो सच्चो सोनो पाइण लाइ न आहे। कल्ह एतिरो सोनो दुनिया में अची वेंदो, एतिरा माण्हू सुठा थी वेंदा, एतिरो खाइण पीअण लाइ चीजूं हूंदियूं, 36 प्रकार जा भोग, एतिरो सोनो हूंदो कि माण्हू पंहिंजे घर सोने जा ठाहींदा। छा थियो हिकु ॾींहं में न? हिते ही चईंदा न, राति बसि राति पूरी थी ऐं ॿिए ॾींहं में सभु कुझु परिवर्तन थी। अच्छा हिकु ॾींहं अॼु ईअं आहे, कल्ह ईअं आहे, आखिर राति जो थियो छा जो एतिरो परिवर्तन थी वियो? त हाणे कलयुग की राति पूरी थी, कल्ह सतयुग की सुबुह अचण वारो आहे। इन जे विच में जेको अमृत वेले जो समय ईंदो न, हुन अमृत वेले में परमात्मा इन सृष्टि खे परिवर्तन करे छॾियो। परमात्मा असांखे सच्चो गीता ज्ञान ॾींदो आहे। जेको जेको आत्मा ये गीता ज्ञान ॿुधी करे ख़ुदि खे परिवर्तन कंदा न, उहो कल्ह सतयुग में सोने हीरे जे महलनि में हूंदा। उन्हनि जी आत्मा और शरीर हिकदमि तंदुरुस्त। कीअं? परमात्मा जी चए ते हलनि। तो माँ बाप जी चए ते हलंदासीं तॾहिं त ॿार अॻियां वेंदो आहे न। और जेको न हलंदो आहे पोइ उहो अॻियां भले हुनखे पैसा बि मिलनि, लेकिन चयो न मञंदो त आशीर्वाद त न मिलंदो। मुख्य आहे आशीर्वाद, दुआयूं जेतिरो थी सघे न। तव्हां भले कुझु बि न, लेकिन सभिनि जे लाइ एतिरो सुठो सोचो, एतिरो सुठो ॻाल्हाए, एतिरो सुठा कर्म करो कि बसि माण्हू असांखे कुझु ॾियनि न ॾियनि, लेकिन दुआयूं ॾींदा वञो। तव्हां बि दुआयूं ॾियो, उहो बि दुआयूं बि ॾियो उन्हनि खे, उहो बि तव्हांखे ॾियनि। इन सां जीवन में ॾाढो अॻियां वधी सघंदा। छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, धन कमाईंदे अथवा संबंधनि खे निभाईंदे हुए दुखनि सां मुक्त रहण वारा नष्टो मोह त्रस्ती ठह। पाण थिए थो घर गृहस्थी में रहंदे हुए, सभु कुझु कंदे हुए, ॿार संभालो, धंधो करो, जो कुझु करणो अथव करो, लेकिन मुंहिंजो समझी करे न करो। भई सभु कुझु तुंहिंजो थी, मां तुंहिंजे घर खे संभालां थी, तुंहिंजे ॿारनि खे संभालां थी, तुंहिंजो ये शरीर थी, मुंहिंजो न आहे। इन सां छा थींदो? जॾहिं असां सभु कुझु परमात्मा जो समझी करे कार्य में लॻाईंदा आहियूं न, सभु कुझु यूज़ कंदा आहियूं, त असांखे कॾहिं बि दुख न थींदो कंहिं ॻाल्हि। समझो धन जी कमी थी वई या कोई भी प्रकार की परिस्थिति अची वई, कोई बीमारी अची वई, त माण्हू केॾो हलचल में अची वेंदो आहे न। घर में हिकु माण्हू सां कुझु थिए, कोई ॻाल्हि थिए, त सॼे घर वारा परेशान थी वेंदा। धन हेठि मथे थिए त सॼे घर वारा परेशान थींदा आहिनि।
लेकिन असां अगरि ट्रस्टी थी करे हलंदासीं न कि ये मुंहिंजो न आहे, हिन घर में धन जी कमी आहे, मतलब परमात्मा जे घर में धन जी कमी आहे। सोचो बाबा तव्हांजे घर में धन जी कमी अथव, हाणे ॾिसो तव्हांजे घर जे ॿारनि खे कीअं खाराइणो पीआरणो पढ़ाइणो आहे, ये अगरि तव्हां मन में चई ॾिसो मतलब उन सां पूरो ॾेई करे, तो तव्हांखे केॾो हल्को थो लॻे, तव्हांखे भारीपन ख़तम थी वेंदो कि बाबा तव्हांजे घर में धन जी कमी अथव, खाइण लाइ न आहे या ईअं न आहे उहो न आहे, त तव्हां ॼाणो कीअं करणो। बाबा तव्हांजे घर में हिन ॿार जी तबियत ठीकु न आहे, बाबा तव्हांजे घर में इहे ॿार जा इहो संस्कार सुठो न आहे, बाबा तव्हांजे घर में हिन ॿार सां इहा ॻाल्हि थी वई, बाबा इहा ॻाल्हि ईअं थी वई। बाबा अर्थात आत्मा जो बाप परमात्मा, ये समझी करे देहदारी खे न यादि कजो, परमात्मा के निराकार रूप में मां आत्मा न परमात्मा खे चवां थी भई तुंहिंजे घर में ईअं थी, तुंहिंजा ॿारनि जा अहिड़ा संस्कार थी, हाणे तूं ई ॾिस कीअं हलाइणो। तूं मूंखे चई क्रोध न कर, टेंशन न वठ, हाणे मां तव्हांखे ॾियां थी, तव्हां ॾिसो कीअं करो। ॾिसो तव्हां जीअं जेतिरो निश्चय बुद्धि ईअं सभु कंदा हलंदव न, तव्हांजी स्वयं परमात्मा मददगार थी हर समय तव्हांजी मदद कंदो। त तव्हांखे सभु कुझु हुनखे मन सां ॾियणो आहे, ॿाहिरां न, मन सोचो ई न हुन ॻाल्हि जे लाइ, सदा बेफ़िक्र बादशाह थी वञे, तॾहिं परमात्मा असांजी सदा असांजो मददगार थींदो, ऐं तॾहिं असांखे जीवन में कॾहिं बि कंहिं ॻाल्हि जो दुख न थींदो। छोकी असां पहिरियों खां ई सभु कुझु हुनखे ॾेई छॾियो न, त उहो न सभु दुख हरे वठंदो। स्लोगन आहे रहम दिल हुनखे चइबो आहे जो निर्बल खे हिम्मत ऐं बल ॾे। अॼुकल्ह दुनिया में ई ज़रूरत आहे न भई जेको कंहिंसां बि कोई ॻाल्हि थिए थी, माण्हू मथां मथां खां चईंदो आहे ईअं थियो हूअं थियो, भई दुख थियो ई त सभिनि खे पतो आहे, लेकिन तव्हां केतिरो परमात्मा खे यादि करे हुनखे शक्ति ॾिनी, तव्हां केतिरो परमात्मा खे यादि करे सोचो कि बाबा हिन आत्मा की शक्ति ॾियो, हिन सां इहो दुख थियो, इहे परेशानी थी वई, बसि मुंहिंजो सोचे करे माण्हू टेंशन थो करे, रोए थो मुंहिंजे हिन सां ईअं थियो ईअं थियो। अरे वो पहिरें ई आत्मा एतिरी ॻाल्हि थी वई त हुनजे कर्म हो पिछले जन्म जो, असांजो फर्ज़ आहे हुन आत्मा खे परमात्मा खे यादि करे हुन आत्मा खे हिम्मत ॾियणी, बल ॾियणी, रोइण ऐं टेंशन सां कुझु न थींदो, इनखे चइबो आहे रहम दिल। शांति।